नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त दारावाहण में खबर ॾींदा आहियूं। दारावाहण का दरगाह पीरकोको ताईं रोड में खॾा ऐं रोड ख़राब हुजण करे सख्त तकलीफ़ आहे ऐं मशहूर दरगाह पीरकोको ते ईंदड़ वींदड़ पांधीड़नि ऐं ॻोठाणनि जो सफ़र अज़ाब में बणियल। ॿिए तरफ़ हिन रोड तां रोड़ो हलसन पत्थर बजरियूं लखें रुपयनि जी रॉयल्टी टैक्स आमदनी ॾियण बावजूद बि हिन रोड जी का सार संभाल न थी सघी आहे। ही रोड दारावाहण शहर जो वध में वधि आबादी ॾींदड़ ॻोठनि ते मुश्तमिल आहे, जंहिं में ॻोठ दरगाह पीरकोको, ॻोठ आदम खान मेहराणी, ॻोठ पारो फ़कीर ओडाणो, ॻोठ रसूल बख्श मोरेजो, ॻोठ दरिया खान लुंड, ॻोठ महबूब मेतलो, ॻोठ सचल मेतलो ऐं ॿियनि केतिरनि ई ॻोठनि खे मिलाईंदड़ हिन जदीद दौर में बि रोड जहिड़ी सहूलियत न हुजण करे अवाम परेशानी खे मुंहुं ॾियण लॻो। हादसा रोज़ जो मामूल बणियल तक जे MNA ऐं MPA या वरी पाकिस्तान पीपल्स पार्टी सरगर्म कारकुननि खे रोड फ़हिरिस्त थो नज़र अचे, तॾहिं त रोड जी सार संभाल नथी लधी वञे। सियासी समाजी सुजाग धुरियुनि जो एहतजाज मुज़ाहिरो ऐं दारावाहण खां पीरकोको ताईं रोड ठाराए ॾियण जो मुतालबो रोड ठाराए अवाम मां बेचैनी ख़त्म कराई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।